अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जैकब न्यूज़ के प्रोग्राम ख़बरें हकीकत में आऊँ हैं आवां जो मेज़बान सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, असांजे प्रोग्राम जो जीअं फॉर्मेट आहे ख़बर ऐं उनजी हक़ीक़त ताईं पहुचणु। ख़बरूं त इलाही सारियूं आहिनि। हिकु ख़बर इहा बि आहे त सिंध हुकूमत वफ़ाक़ जे तवसुत सां लॉकडाउन में वधीक इज़ाफ़ो करे छॾियो आहे 3 अप्रैल ताईं। उन ते बि असां ॻाल्हाईंदासीं। ख़बरूं इहो बि आहिनि त हिन वक़्तु ताईं असांजे अवाम, असांजा माण्हू उन्हनि मसइलनि में मुश्किलातुनि जा शिकार आहिनि। इहा बि हिकिड़ी ख़बर आहे। उनखां पोइ इमदादी कार्रवायूं, इमदादी जेके राशन जेके माण्हुनि खे मिलनि था उन में माण्हुनि जूं कंप्लेंट्स आहिनि, उन ते बि इशूज़ आहिनि ऐं सियासी हिकु रसाकुशी जो माहौल पैदा थियो आहे। इहे बि कुझु ख़बरूं आहिनि। असां इन्हनि सभिनी ख़बरुनि जी हक़ीक़त ताईं पहुचण लाइ अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में महिमान कयो आहे फ़हद ख़ान जखराणी खे। साईं वेलकम था कयूं तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में। साईं फ़हद जखराणी पाकिस्तान पीपल्स पार्टी कंप्लेंट सेल जा इंचार्ज आहिनि। साईं, हिननि ख़बरुनि ते असां अॼु थोरो डिस्कस कंदासीं। पहिरीं ख़बर त इहा आहे, हीअ जेको लॉकडाउन ऐलान थियो आहे 3 अप्रैल ताईं, इन सां कुझु कंडीशन्स बि आहिनि त लॉकडाउन कुझु थोरो अहिड़ो हूंदो, कुझु कारोबारी तबिके खे कुझु रिलीफ मिलंदो। इन ते तव्हांजो छा ख़्यालु आहे त रिलीफ मिलंदो वाक़ई? साईं, मिलणु त खपे, रिलीफ मिलणु खपे, छो जो वरी हिकु तरह सां ख़तरो बि आहे पंहिंजी जाइ ते। इहा जेकी कैफ़ियत आहे अहिड़ी ग़ैर यकीनी वारी जेकी सूरत हाल आहे, न असांखे इन जी नज़ीर दुनिया जी तारीख़ में जेको मॉडर्न जेको वर्ल्ड शेप थियो आहे नथी मिले। सम्झ नथो अचे जो ख़बर कॾहिं कहिड़ी थी अचे, कॾहिं कहिड़ी थी अचे। जीअं शुरू में लॉकडाउन ते इम्प्लीमेंट न पियो थिए, वरी पोइ लॉकडाउन ते इम्प्लीमेंट थियो, सूबाई हुकूमतुनि लॉकडाउन कराया, पंजाब, सिंध सभिनीनि खां पहिरियां शुरू कयो असांजी हुकूमत, त वरी फेडरल खां वरी जेका आहिनि शुरू में 5 जेका आहिनि क़ौम सां ख़िताब कया, वरी इवेंचुअली लॉकडाउन ई इन्फोर्स करायो वियो। त ॾिसजे वफ़ाक़ इहो बिल्कुलु कयो आहे ऐं कुझु न कुझु रिलीफ ख़ासि तौर ते जेको कारोबारी कम्यूनिटी आहे। हिन टाइम मिसाल असांजी एग्रीकल्चर कंट्री आहे, गंदम जी कटाई हले थी, उन में बि इहो जेको आहे ॾाढो असांजी इकॉनमी ते असां सोचे नथा सघूं। अगरि ईअं ई लॉकडाउन रहियो त कहिड़ी तरीक़े सां इहो असरअंदाज़ थी सघे थो। पर उन में इहो आहे जो ज़रूरु कुझु न कुझु असांजी सिंध हुकूमत जो डायरेक्शन इन में क्लियर आहे। जेके अहिड़ा फ़ैसिला कुझु शयूं आहिनि जंहिंसां इकॉनमी खे, जीअं गंदम जी कटाई आहे, उन में त ज़रूरु रिलैक्सेशन थियणु खपे। तीअं ई कारोबारी तबिके में बि अगरि कुझु अहिड़ा हल्का आहिनि जंहिंसां पूरी मईशत जो पहियो हले थो, त ज़रूरु उन में कोई हिकिड़ो तरीक़ेकार हुजे, प्रोसेस हुजे, टाइमिंग हुजे। हाणे मैशत जो पियो त हिकिड़ो जनरली जेकॾहिं इंडस्ट्रीज़ वग़ैरह बैटरियूं उहे हलनि थियूं त मैशत खे उन सां फ़ाइदो ज़रूरु थिए थो। पर असां वटि, असांजे जेको आहे त शहर में एॾी की न की इंडस्ट्री आहे, न को अहिड़ो को ॿियो को आहे सवाइ एग्रीकल्चर जो हिकिड़ो पासो आहे एग्रीकल्चर जो। ॿियो असां वटि लेबर्स मेजॉरिटी आहे असांजा माण्हू, हिकु त लेबर आहिनि या किथे जेको आहे त सर्वेंट्स वग़ैरह कंहिं दुकाननि ते मुलाज़िम वग़ैरह आहिनि। हाणे जेकॾहिं कुझु कारोबार जीअं चवनि था त दर्ज़ी खुली सघनि था, कुझु मैकेनिक्स वग़ैरह खुली सघनि था, कुझु इहो इन जो मुंहिंजो मक़सदु इहो त इन सां छा कोरोना खे को इशू थी सघे थो, इहे वधीक वधी सघे थी, या इन सां जेको माण्हू घर में वेठल आहे बेरोज़गार उन्हनि खे जेको बेनिफिट मिली सघे थो? जेके घरनि में वेठल आहिनि ऑब्वियसली बेरोज़गार वेठल आहिनि ऐं उन्हनि, असां उन पोज़ीशन में ई न आहियूं जो असां चई सघूं जो उन्हनि जी कहिड़ी कैफ़ियत आहे हिन टाइम ज़हनी बि ऐं जेको डेली जो हिननि जो कशमकश आहे, हिकिड़ी स्ट्रगल आहे, त ज़रूरु उन्हनि खे बेनिफिट त मिलंदो। ऐं अल्हम्दुलिल्लाह जिथे वरी करोना जा केसिस न आहिनि त मां सम्झां थो उते कुझु न कुझु रिलैक्सेशन अगरि थिए बि थी, छो जो हाणे दर्ज़ी आहिनि घणा, जीअं तव्हां चया आहिनि जेके डोमेस्टिक हेल्प आहे, जेके सर्वेंट्स आहिनि या जेके परचून वारा ख़ैर खुलनि ईअं नंढ, पर उन्हनि में पोइ उन्हनि खे बि एहतियात अगरि रखनि था त मां नथो सम्झां इन में कोई इशू थियणु खपे। पर हिकिड़े लिमिटेड जेको आहे पंहिंजी मेल जे दौरान जेकॾहिं शहर में कारोबार थिए, माण्हू ट्रैवल न कनि ॿिए कंहिं शहर, जीअं हाणे असांजे डेरा लयार में केसिस थिया आहिनि, इहो त उन हवाले सां असां ज़ाहिर टच में आहियूं त हीउ ट्रैवल खे थोरो कंट्रोल थिए। बाक़ी जेकॾहिं हीउ कारोबार हले त तव्हां हिन जे हक़ में आहियो। कल्ह असां वेठल हुयासीं DC साहब जे ऑफिस में, जिथे इहा ॻाल्हि हले पई। SP साहब बि हुयो, मीर एजाज़ ख़ान बि हुया, DC साहब बि वेठल आहे। इन ते असांखे वॾी तशवीश आहे, उहो इन करे जो असांजो बलूचिस्तान सां ऐं बिलख़सूस डेरा अलायार सां असांजो 5 मिनट जो बि सफ़र न आहे। असांजो नेक्स्ट डोर नेबर आहे, त उते अगरि 10-12 केसिस थिया आहिनि त बिल्कुलु मां इहो ई सम्झां थो जो उन बॉर्डर खे यकीनन सील करणु खपे ऐं जेकी बि ह्यूमन मूवमेंट आहे उन खे तर्क करणु खपे, छो जो हीउ टाइम अहिड़ो आहे। ऐं बाक़ी जेको शहर जे अंदरि अल्हम्दुलिल्लाह फ़िलहाल जेकी असांजी इंतिज़ामिया आहे, असां
पंहिंजा जेका आहिनि टेस्टिंग किट्स बि घुरायासीं, असां एमरजेंसी सेंटर्स बि खोली छॾियासीं, असां जेको हॉटलाइन आहे उहो बि अगरि तव्हां ॾिसंदव उन में 1-2 केसिस अहिड़ा आया बि जंहिंमें असां बिल वक़्तु कार्रवायूं कयूंसीं। जेको जाफ़राबाद जो मूंखे ख़बर न आहे, अगरि जाफ़राबाद जो जाफ़राबाद पाड़े जो रहवासी हो जंहिं कराची मां अचे पियो, जंहिंखे करोना जा सिम्टम्स हुया, उन्हनि खे असां जेको आहे सखर में बाउंड करे उन्हनि खे जी लेबर, उहो बि हिकिड़ी बर वक़्तु कार्रवाई उन सां इहो फैलाव थिए। असांखे हिकु शइ जो हुजणु खपे, जो असांजो शहरु आहे इंतिहाई नंढो शहरु आहे। असांजो शहरु आहे 3 लख जी 3.5 लख जी आबादी जो शहरु आहे, ऐं हिते अगरि फैलियो ख़ुदा न ख़्वास्ता त उहो हिकिड़ो वॾो ख़तरनाक साबित थी सघे थो असांजे शहर लाइ। त असांखे यकीनन असां वटि वक़्ती इहो आहे परेशानी, पर असांखे एहतियात सां। अच्छा मीर फौज ख़ान, हिकिड़ी ॻाल्हि, हिकिड़ो अजीब सिनेरियो जुड़ियो आहे, मस्जिदूं बंदि, गिरजाघर बंदि, कलीसा बंदि, ठीकु आहे। इहो हिकिड़ो आम हिकिड़ो चयो थो वञे, या ईअं आहे बि सही, रब जे तरफ़ां हिकिड़ो हुकुम आहे त तव्हां फ़िलहालु बजाए हिन अचण जे हिन वक़्तु तव्हां अवाम वटि वञो, माण्हुनि वटि वञो, माण्हुनि जो हुकूकुल इबाद जंहिंखे चइजे थो, हुकूकुल इबाद जो तव्हां ख़्यालु रखो। हिन वक़्तु तव्हांखे ज़रूरत इहा आहे त तव्हां वञी करे माण्हुनि जो ख़्यालु रखो, ठीकु। त इन हवाले सां जेके असांजा पॉलिटिकल स्टेक होल्डर्स आहिनि, त उन्हनि जो जेको किरदारु आहे, सम्झो था त हिन वक़्तु असांजा जनरली, छो त हीअ हालत अहिड़ी आहे, हिन हालत में असां पॉलिटिकली न पर जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि त उहे माण्हुनि ताईं पहुची सघिया आहिनि। तव्हां इहा वॾी पते जी ॻाल्हि था कयो। गिरजा, मस्जिदूं, मंदिर सभु बंदि आहिनि, एतिरे ताईं जो असांजो खाना काबा बि बंदि आहे। त इहो ऐं उन में हक़ूक़ुल इबाद जेके आहिनि उहे खुलियल आहिनि, ऐं इहा वाहिद शइ आहे जेकी खुलियल आहे। ऐं इहो हिकिड़ो असां वटि अपॉर्चुनिटी आहे। असांजो जेको शहरु आहे, असां ख़ासि कर मां बिलख़ुसूस इहो मां सिंध में ॾिठो आहे, इहा सिंध जी रवायत आहे जंहिंखे मां चवां शहरदारी वारी जेको कॉन्सेप्ट आहे असां वटि, या जेको रवादारी वारो कॉन्सेप्ट आहे, हीअ टाइम आहे उन खे टेस्ट करण जो, उन पंहिंजे जेकी परवरिश थी आहे जंहिं रिवायतनि सां उन्हनि खे इस्तेमाल में आणण जो, ऐं पंहिंजा जेके बि मज़हबी, क़बाइली, नस्ली, जेके बि असांजा फ़िरके वारा डिफरेंसिस, उन्हनि खां बालातर थी करे असांखे निकिरणो पवंदो। असांखे इन शयुनि जी परवाह न करणी पवंदी, छो जो मां ॾिठो आहे हे वाहिद पाकिस्तान मुल्क आहे जिथे करोना खे जेको आहे कंहिं चयो ख़ुदा न ख़्वास्ता के ईरान खां ज़ाइरीन आंदा, कंहिं चयो तबलीगी आंदा, मतिलबु मज़हब या फ़िरको ॾियण जी पाकिस्तान में कोशिशि कई वई। ऐं इहो त हिकिड़ी वॾी अनफॉर्चुनेट ॻाल्हि आहे। असां बज़ाते ख़ुदि असांजी जेकी आहे हिकिड़ी सियासी पोज़ीशन आहे, या सियासी से आहे, या स्टेक होल्डर आहियूं शहर जा, ऐं जेके असांजा मुख़ालिफ़ बि आहिनि, असां इहो चवंदासीं जो इन्हनि शयुनि खां बालातर थी करे असांखे सोचणो पवंदो। हीउ टाइम न आहे, हीउ वक़्तु न आहे, हर शइ जो वक़्तु हूंदो आहे। असां अगरि सियासत कयूं था त असांखे सियासत करण में वधीक मज़ो ईंदो आहे, पंहिंजो कंफर्ट ज़ोन सियासत आहे, पर असां बि परे हूं हिन टाइम सियासत खां। कोशिशि इहो ई था कयूं जो हिन टाइम जेतिरो थी सघे असां आवाम जी ख़िदमत कयूं, ऐं फील्ड में ई जेको आहे ख़िदमत कयूं, ऐं जेको ख़िदमत फील्ड में करे सघूं था उहो पंहिंजे ऑफिसिस में, ड्राइंग हॉल्स में वेही, या कमरनि में बंदि में नथा करे सघूं। मीर फौज ख़ान, हिकिड़ी ॻाल्हि जेका ॾुख ईंदड़ ॻाल्हि इहा आहे, नज़र आई आहे हिन वक़्तु हिननि ॾींहंनि में, त असां वटि थोरो जेके ईअं सम्झो की जेका हिकिड़ी त आहे PTI जी हुकूमत जेके आहे हिन वक़्तु, ऐं विफ़ाक़ में, ऐं हिते चूंडियल नुमाइंदा बि जेके आहिनि PTI जा आहिनि, ठीकु आहे। उनखां बाद में जेके हिकु ॿी धुर आहे जेके तव्हां आहियो, जखाणी फैमिली आहे, त इन्हनि जो पाण में जीअं कुझु मीडिया ते कुझु थोरो हले पियो, एडिक्स में प्रेस कॉन्फ्रेंसिस, ऐं उनखां बाद में सोशल मीडिया ते हिक ॿिए जे मथां जवाबी वार, थोरो इहो हिकिड़ो मैसेज जेको आहे इहो हिकिड़ो माण्हू ॾे सुठो कोन थो वञे। इन जे बारे में तव्हां छा चाहींदो, त इन अमल खे तव्हां कीअं था ॾिसो? बिल्कुलु, इहो मां उन प्रेस कॉन्फ्रेंस सां बि ख़िताबु कंदे असां इहा ई ॻाल्हि कईसीं आख़िरी में, जो हीउ टाइम न आहे, हिकिड़ी मुसीबत आयल आहे असां ते जंहिंजो असांखे ख़बर बि न आहे छा थींदो, ऐं अहिड़े टाइम ते सियासत न करणु खपे। ऐं मां इल्ज़ाम तराशी हाणे मां न कंदुमि, मुंहिंजी आदत न आहे, असांजी पार्टी जी आदत न आहे,
पर इहो तव्हां ॾिसो इहो शुरू किथां थियो, हर कोई सिंध हुकूमत वफ़ाक़ खां शुरू थियो आहे। इहो हिकिड़ो तव्हां ॾिसंदो अगरि त इहो जैकब हाथ ताईं लिमिटेड न आहे। माना ॻाल्हि त हुई वफ़ाक़ी पर असां लोकली अची वियो, उहे अची विया ॻाल्हियूं अची वियूं। जीअं सिंध हुकूमत जो तव्हां हिकु शइ त तव्हांखे बि बज़ाते जेको आहे ग़ैर जानिबदार मुबसिर जेके बि आहिनि उन्हनि सभिनीनि पीपल्स पार्टी जो जेको रोल हुयो उन खे न सिर्फ़ु लोकली या रीजनली या नेशनली बल्कि इंटरनेशनली सियासत नथा कयूं, पर असां प्रोएक्टिव रहियासीं। असां दूरंदेशी ॾेखारीसीं असांजी क़यादत खां वठी साईं CM मुराद अली शाह खां वठी करे लोकल जेके नुमाइंदा आहिनि या जेके मिनिस्टर्स हुया सभिनीनि खे पंहिंजे डिस्ट्रिक्ट जो इंचार्ज करे मेक श्योर कयईं जो जेके ऑर्डर्स आहिनि उन्हनि ते इम्प्लीमेंट थियनि। ऐं सिंध गवर्नमेंट जा जेके बदतरीन नाक़दीन हुया उन्हनि खे बि इहा शइ तस्लीम करणी पई। इन ते मां सियासत नथो कयां, इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे। असांजा ऐं पंजाब जा केसिस जी तव्हां ट्रेजेक्टरी ॾिसो, असां खां शुरू थियो हिन टाइम हुननि जा घणा केस आहिनि ऐं असांजा घणा केस आहिनि। असां लॉकडाउन सभिनीनि खां पहिरियां कयासीं, असां इम्प्लीमेंट उन्हनि खे जेको आहे वधीक रिगरसली कयोसीं। ऐं उन दौरान जेका आहिनि अची करे शुरू थियो इन्हनि जे आला क़यादत खां सिटिंग फेडरल मिनिस्टर्स खां शुरू थी करे इहे लोकल जेके हिननि जा नुमाइंदा आहिनि उन्हनि ताईं इहो ट्रिकल डाउन हिकिड़ो इफेक्ट थियो आहे। ऐं उहा हिकिड़ी जेकी आहे हिकिड़ी अहिड़ी फिज़ा पैदा थी, यानी मां छा चवां कोरोना जा असरात पूरी दुनिया खां हिते पहुता, तीअं तव्हां चवण जो मतिलबु इहो आहे त जेका वफ़ाक़ी सतह ते जेका सोच हुई उन जा असरात बि असांजे डिस्ट्रिक्ट जैकबाद में पहुता। बिल्कुलु, ऐं उहे लैंग्वेजिस इस्तेमालु थियनि। ॻाल्हि इहा आहे न साईं, आया साईं वो चवंदा आहिनि न फारसी में नसिश्तन गुफ़्तम बरखास्तम, यानी आया वेठा बसि अलाए छा चई हलिया विया। ही टाइम हुयो अहिड़ी ॻाल्हि करण जो, ख़ासि कर पाण मौजूदु किथे आहिनि इहो त पुछिजे। जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि हिन टाइम उहे आहिनि किथे, छा हिते जेकी तव्हां ॻाल्हि कई आहे हिते फील्ड में मौजूदु आहिनि। हाणे कंहिं साहिबु चयो साईं हुननि जी उमिरि वॾी आहे, कंहिं चयो जेको आहे उन्हनि जी ज़रूरत न आहे। अगरि चूंडियल नुमाइंदे जी मुश्किल वक़्त में या इहे क्राइसिस लीडर पैदा कंदी आहे, ऐं क्राइसिस में ऐं इहो हाणे ताईं इहो लिमिटेड न आहे इन्हनि जो जेको आहे इहो तव्हां ॾिसंदा वञो जॾहिं बि क्राइसिस आया आहिनि इन शहर ते त इहे इंसान जेके आहिनि इन्हनि राह फरार इख़्तियार कई आहे। उहे तव्हांजे चवण मुताबिक़ त उहे वक़्त में न पहुता, उन्हनि क्राइसिस में माण्हुनि खे जेको आहे त अची करे डील न कयो त हिकिड़ो स्पेस पैदा थियो। ठीकु आहे, उन स्पेस में तव्हां उहो स्पेस पूरो करण जी कोशिशि ज़रूरु कई हूंदी। हाणे तव्हां इहो ॿुधायो त हिन वक़्तु माण्हुनि खे रिलीफ ॾियण में तव्हां हिन वक़्तु ताईं घणा परसेंट माण्हुनि खे या केतिरी रक़म जा फंड्स जेके आहिनि उहे डिस्ट्रीब्यूट करे चुका आहियो? सम्झो था त तव्हां उन जी क्वालिटी या उन एरियाज़ खे तव्हां चङी तरह कवर करे सघिया हो? साईं, जेके एरियाज़ आहिनि, जेके शयूं आहिनि उन्हनि खे त 100% मां सम्झां थो जेकी एडवांस्ड इकोनॉमीज़ आहिनि उहे न करे सघियूं। असांजो त उहो पोज़ीशन ई न आहे। हिकिड़ी तव्हां क्राइटेरिया त सिलेक्ट कई? बिल्कुलु, मां अचां थो उन ते। सभिनीनि खां पहिरियां त हाणे असांजी जेकी आबादियूं आहिनि डेंसली पॉपुलेटेड आहिनि, तव्हांखे ख़बर आहे। असांजी जेकी स्टेट आहे जेको दुनिया में नी जेकी टर्मिनोलॉजी यूज़ कंदा आहिनि ग्लोबल साउथ, असां वटि वीक स्टेट्स आहिनि। असांजो जेको सर्विस डिलीवरी जेकी हूंदी आहे स्टेट्स जे तरफ़ां उहो इंतिहाई वीक आहे। उहो असांजो GDP पर, यानी इन शइ में असां जी हिकु शइ तव्हांखे तस्लीम करणी पवंदी जो मां नथो चवां जो कोताहियूं न आहिनि थियूं आहिनि, ऐं असां एक्शन बि खयोंसीं। जीअं हिकिड़े असां जेके सामान आया उन्हनि मां डिलीवरी थी, पहिरियों या ॿी राति 2 रातूं या 1 राति जेकी डिलीवरी थी, वरी शिकायतूं आयूं। असां जेके कॉन्ट्रेक्टर हुया उन्हनि जो जेको थी वियो 2000 बैग्स जो जेको हुयो कॉन्ट्रैक्ट हुयो उहो त थी, उन खां पोइ असां तर्क कयोसीं। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो 1800 जो राशन आहे, छा उहो असां ॾे तव्हांखे ख़बर आहे वॾी फैमिलीज़ आहिनि, छा उन्हनि लाइ उहो सफिशिएंट थी सघे थो? इहो घणा ॾींहं हलंदो? इहो हफ़्तो बि नथो हली सघे। त वरी उन जे बावजूदि असां अल्हम्दुलिल्लाह असां स्ट्रेटजी ॾिसो न, हाणे शिकारपुर में या असांजो हालांकि पंहिंजो सिंध आहे, उन्हनि जी स्ट्रेटजी ॾिसो ऐं असांजी स्ट्रेटजी ॾिसो ऐं उन में बि फ़र्क़ु ॿुधायो। तव्हां चओ था न बाबा अगरि कुझु मयार में फ़र्क़ु हो या क्वांटिटी में फ़र्क़ु हो, थी सघे थो हज़ारे जेका आहिनि बैग्स आहिनि, थी सघे थो। असां चौकीदारी त नथा कयूं जो असां एग्ज़ैक्टली पिन पॉइंट कयूं की ईअं न थियो हूंदो, थी गुंजाइश हूंदी आहे, असांजो हिकिड़ो इलाइक़ो अहिड़ो आहे।
पर हाणे शिकारपुर में तव्हां डिस्ट्रीब्यूशन स्ट्रेटजी बि ॾिसो न, शिकारपुर में हुननि छा कयो आहे, फी वार्ड ते 35 बैग्स रखिया अथनि। अच्छा। ऐं यूनियन काउंसिल्स ते बि जेको आहे 35 जेके देही इलाइक़ा आहिनि। हाणे असां इहा शइ कईसीं जो असां चयोसीं न, असां ईअं नथा करे सघूं। असां पहिरियां जेको आहे असांजा जेके अर्बन सेंटर्स आहिनि, जेके शहर में जेको तव्हां कसीर तादाद में जेके माण्हू रहनि था, महिनत कश आहिनि, या त वीचारा ईअं जीअं चयो दर्ज़ी आहिनि, या गॾा गाॾा हलाइनि था, या महिनत मज़दूरी कनि था, डेली वेजिस वारा माण्हू आहिनि। पहिरियां असांखे रिलीफ उन्हनि खे पुॼाइणो पवंदो। तव्हांजी मां नेक्स्ट जेको क्वेश्चन हुयो कि छा उहो कारामंद थियो आहे या छा उहो सफिशेंट आहे, त जेको आहे उहो मां जो अगरि 3 अल्फाज़नि में मां चवां त उहो सफिशेंट न आहे। उहो सफिशेंट थी नथो सघे। उहो कीअं सफिशेंट थींदो? मिसाल आहे, हाणे असां राशन बैग्स, असांजो हिकिड़ो वार्ड आहे जिथे वॾी तादाद में ग़रीब रहंदा आहिनि, जान मोहम्मद कॉलोनी, उते असां उते क़दरनि ॿियनि वार्डनि खां अगरि कंपेयर कयूं 400 बैग ॾिनासीं। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो, हिकु हज़ारे जेको आहे घरनि ते हिकिड़ो कची आबादी मुश्तमिल आहे, 400 बोरा सफिशेंट न आहिनि। ईअं ई कुझु जायुनि ते असांखे मजबूरनि 200 बि ॾियणा पिया। ऐं इन सां गॾोगॾु असां सां तव्हां बिल्कुलु शिकायत कयो, ऐं तव्हांजो हक़ु आहे, असां ते इहो लाज़िम आहे जो असां तव्हांजो जवाबु। आख़िरी क्वेश्चन आहे तव्हां खां, छो त प्रोग्राम जो टाइम बि पूरो थियण वारो। हाणे इहो सुवालु आहे तव्हां खां, त माण्हू हिन वक़्तु बि तव्हां न वॼाइनि था त असांखे कॾहिं राशन थो मिले, जंहिंखे मिलियो आहे उनजो बि ख़तमु थियण वारो, उनखे नेक्स्ट ज़रूरत आहे। त सिंध हुकूमत तरफ़ां जेका बदिलाए ॿी का फिनांसिंग थी रही आहे, या ॿी का बजट अची रही आहे जंहिंजो माण्हू आसिरो कनि, उमेदु रखनि त भई जेकॾहिं पहिरें फेज़ में न त ॿिए फेज़ में असांखे कुझु मिली सघंदो, अहिड़ो कुझु आहे तुंहिंजे आवाम जे लाइ? साईं, असां ग़ालिबन सिटी सेंटर्स में ई मुख़्तलिफ़ जेके देही शहरी इलाइक़ा आहिनि उन्हनि में असां 11,000 राशन बैग्स एज़ वी स्पीक असां, मां सम्झां थो 2,000 रहिजी विया आहिनि, बक़ाया असां डिस्ट्रीब्यूट करे छॾिया आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु हाणे जेको आहे इनशाला 5,000 ॿिया जेके आहिनि असां वटि रिज़र्व में आहिनि, उहे बि असां इनशाला विदिन कपल ऑफ डेज़, विदिन नो टाइम असां उहे बि डिस्ट्रीब्यूट कंदासीं। उन सां गॾोगॾु उमेद इहा ई आहे जो मीर साहब जी इनशाला विया आहिनि अॼु कराची, सुभाणे CM साहब सां मुलाक़ात बि अथनि, उन्हनि सां दुआ बि कंदा, पर मुलाक़ात बि अथनि। उन में इनशाला कोशिशि इहा ई आहे जो हिकिड़ो सुठो पैकेज जैकबाद डिस्ट्रिक्ट लाइ, छो जो असांखे देही इलाइक़ा बि कवर इवेंचुअली करणा आहिनि, त इनशाला उमेद इहा ई आहे जो असां मसइलो इहो हल करे वठंदासीं जेतिरो थी सघियो। मिरफत ख़ान, थैंक्स अलाट, तव्हां असांजे प्रोग्राम में टाइम ॾिनो। नाज़रीन, मिरफत ख़ान जखराणी जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, उनजी जेके वरितल जेके स्ट्रेटजीज़ आहिनि, कोशिशूं आहिनि, उहे माण्हुनि खे पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां जो असरात मिलनि था। बहरहाल प्रोग्राम जा मक़सदु इहे हूंदा आहिनि त असां माण्हुनि ताईं सुठी सुठी ॼाण पहुचायूं, जेके ॻाल्हियूं थियनि थियूं, जेके सियासी इशूज़ आहिनि उन्हनि ते असां ॻाल्हाए करे उहा अवेयरनेस तव्हां ताईं पहुचायूं था। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा सैयद ज़मीर आलम खे। अल्लाह हाफ़िज़।